चवंदा आहिनि भक्तीअ में शक्ति हूंदी आहे। ही भक्त पंहिंजे परमात्मा जे दर्शन लाइ भक्ति करे रहिया आहिनि, पर परमात्मा एॾो सवलो कॾहिं बि कंहिंखे दर्शन न ॾींदा आहिनि। हू पंहिंजे भक्तनि जी परीक्षा वठंदा आहिनि, सहन शक्ति ॾिसंदा आहिनि। ऐं ही भक्त अॼु पंहिंजे परमात्मा जे दर्शन लाइ हथ जोड़े ॿाॾाए रहिया आहिनि त हे प्रभु असांखे दर्शन ॾे। तुंहिंजे दर्शन लाइ जेको तूं चईं असां करण लाइ तयार आहियूं। चओ त मुसलमान बणिजी करे नमाज़ पढ़ूं, तूं छा में राज़ी थींदे? तूं चईं त असां हिंदू बणिजी करे मंदरनि में पूजा अर्चना कयूं। तूं चाहीं त असां नाचू बणिजी करे पेरनि में छेड़ ॿधी तोखे विंदरायूं, पर असांखे दर्शन ॾे परमात्मा, असांखे दर्शन ॾे। ओ सजना
परमात्मा पंहिंजे भक्तनि जी भक्तीअ ते ख़ुशि थी करे उन्हनि खे दर्शन थो ॾे ऐं प्रभुअ जा दर्शन पाए करे ही भक्त ख़ुशीअ में नचण था लॻनि, टपण था लॻनि, बहिराणा था कढनि, झूमनि था, छेॼ था पाइनि।